खुदावंद खे अर्ज़ु कंदासीं अची साईं खे हार पेश करे बोली खुदावंद। डॉक्टर निज़ाम जी लाइ अर्ज़ु कंदासीं अची साईं खे हार डॉक्टर निज़ाम जी लाइ साईं ताड़ी बोली बजाए प्रोफेसर साईं याद ताड़ी की है ना ताड़ी साईं जे बाद साईं गुलमोहन के साईं याद साईं जे ब्रदर साईं रसूल मोहतरम साईं गुलमोहन भरपूर तारीफ नहीं है। आज के खिताब वाला सिंधी अरबी संगत मोरे के सेक्रेटरी साईं रज़ा लागा अलतम सजाजा रज़ा लागा दर्द की दरिया ना थोर पड़े दर्द जे दरिया का थोरो पड़े उम्र गुजरी चाह का थोरो पड़े मुंह तो थे साह का कांढे रखियो तो रखियो पर साह का थोरो पड़े जिंदगी तनकीद संदे खत्म की मारे सारा का थोरो पड़े मौजूद यो बिल्कुल सच्चाई या हकीकत है जेके माण्हू सारा खां दूर हूंदा जेके माण्हू पंहिंजी पकीराई न चाहींदा जेके माण्हू तारीफ़ खां दूर हूंदा त उहे तारीफ़ में वॾा माण्हू देखबा ऐं उनखे पर उहे माण्हू जेके सदाई तारीफ़ जे पोयां हूंदा उहे माण्हू जेके सदाई पसीराई चाहींदा ऐं उनजो कमु उहो मंज़र आम ते अची न सघंदो आहे या मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में वञी करे ऐं हू पंहिंजो कटुका ठाहींदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं हूंदियूं आहिनि उन्हनि में हू कोशिशि कंदा आहिनि त असां को न को उहिदो माण्हू ऐं उन उहिदे जे बलबूते ते असां वॾा माण्हू थियूं पर उहे वॾा माण्हू तारीख़ में न हूंदा साईं रसूल बख़्श जकेराई कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे साईं सदाई तारीफ़ खां पासे ते रहियो आहे ऐं साईं पसीराई खां बि सदाई पासे ते रहियो आहे साईं खे आॾो जेकॾहिं कंहिं शइ जी अहमियत आहे त उहो आहे कमु ऐं उहो कमु ई आहे जो वरी साईं 8 किताब ॾेई चुको आहे सिंधी अदब खे हीउ 8हों किताब आहे जंहिंजी अॼु असां महवरत पिया कयूं जॾहिं साईं सां मां वेंदो आहियां ख़ालिद आहे साईं मखदूम इज़ार आहे सिकंदर जरवार आहे या ॿिया दोस्त जॾहिं बि वेंदा आहिनि त चवंदो बाबा हिन तारीफ़ जे पोयां न डोड़ो वाह वाह जे पोयां न डोड़ो जेकॾहिं वाह वाह केरु करे थो त पंहिंजे हवाले सां थी करे पर तव्हां हिन जा पुठियां न रहो तव्हां इहा कोशिशि कयो त कमु कयो छाकाणि त बीहंदो कमु ऐं इहा हक़ीक़त आहे त जॾहिं सिंधियत बि संगत में आयो 1985 1985 में मूंखे पहिरियों माण्हू मिलियो हो सैयद मंजूर अली शाह मंजूर जेको अॼु स्टेज ते वेठो आहे मुंहिंजो अदबी उस्ताद त साईं सां जॾहिं मां मिलियुसि त साईं बि इहा ई ॻाल्हि कई बाबा हीअ शाइरी मां तुंहिंजी दुरुस्त कयां थो पर कोशिशि कजांइ त हर भरू तारीफ़ जे पोयां न लॻजांइ तूं पंहिंजो कमु वेही कजांइ इंशा ताला बीहंदे हिन जे कम जे बलबूते ते उन खां पोइ मां मांझरा ॻाल्हि में सरहद वरी
तव्हांखे ख़बर ई हूंदी त कारूं त कोन हूंदियूं, वेनूं त कोन हूंदियूं, बसूं हूंदियूं, कलाक जा कलाक ड्राइवर वठी सुम्ही पवंदा। ऐं असां वेठा हूंदा हुआसीं बसुनि में, बारात जॾहिं उते पहुचंदा हुआसीं त वरी सुबुह जो ईंदा हुआसीं त शाम जो ईंदा हुआसीं त साईं मंज़ूर शाह कॾहिं मूंखे जेके दुनिया जूं मञियल शख़्सियतूं, जेके अज़ीम शख़्सियतूं हुयूं, उन्हनि जा किताब ॾींदो हो त इहो पढ़ो। उन खां पोइ दुनिया में इनकलाब कीअं आया, उहो इनकलाब जी किताब ॾींदो हो। उन खां अलावा तसव्वुफ़, मज़हब, तारीख़, एतिरा साईं मूंखे किताब पढ़ाया, पर उहो पढ़ाए न जॾहिं मां खणी ईंदो हुउसि त हुन ख़बर सम्झ में ॻाल्हि आई, मुंहिंजो सही कुझु सम्झ में आई, जेको कचहरी कई छा छा पढ़ियो अथई। त अॼु उहो ई साईं मंज़ूर शाह तक़रीबन 40 साल साईं खे थी विया आहिनि, पर उहा जेकी मूंखे सुठी ॾिनसि त मुतालियो कजांइ, कमु कजांइ, पर कुल वणियनि खे न वठिजांइ, पंहिंजे कम जे बलबूते ते वठिजांइ। ऐं साईं खे 40 साल थिया आहिनि, तव्हां साईं मंज़ूर शाह खे हरू भरू पंहिंजी पसीराई कंदे न ॿुधो हूंदो। चवण जो मतिलबु इहो आहे त साईं बि उन ई ज़ुमरे में थो अचे साईं रसूल बख़्श गटेराई। असांखे जेॾी महिल बि साईं लेक्चर ॾींदो आहे, कचहरी कंदो आहे असां सां, त इहा ई ॻाल्हि कंदो आहे त कमु इन जे करे अॼु असांजो दोस्त वेठो आहे ख़ालि साहिल कीरियो, उनजे वेझो छो थियो आहे त उहो सही कमु पियो करे। उनखे इहा हिदायत कई अथसि यार तारीख़ में वॾा घपला आहिनि, छाकाणि त मुबारक अली चयो त तारीख़ इतनी ही मज़लूम है जितना इमाम हुसैन। इन जे करे तारीख़ सां वॾी वेसाघाती कई विया आहे। साहिल तूं हींअर नौजवान आहीं, जेको कमु पियो करी, कोशिशि कजांइ त सही कमु कजांइ। ऐं हिन दोस्त उन ई रस्ते ते हलण जी कोशिशि कई आहे। ऐं ख़ालिद मूंखां पुछंदो आहे त साईं फलाणो माण्हू अञा मूंखे न कहाणी खोजे, न पंहिंजा मज़मून खोजे, इन जे लाइ मां छा लिखां, मूंखां पुछंदो आहे। मां चवंदो आहियां साईं 3 दफ़ा वञो, शरीयत में कीअं चवंदा त निकाह जे हवाले सां सो निकाह त कोन्हे, पर 3 दफ़ा तव्हां वञो। जेकॾहिं तव्हांखे को कहाणी ॾिए थो, को मज़मून ॾिए थो, या पंहिंजो को कोड़ो ॾेखारे थो त उहो लिखो, जेकॾहिं न त पोइ साईं रसूल बख़्श गटेराई वेठो अथव, वरी इहो दूर थी वेंदो आहे। सो यार साईं जी महिरबानी आहे। साईं 75 साल जी उमिरि में पढ़ंदो आहे, पर मां ई ख़ालि साईं खे पंहिंजो नंढड़ो दोस्त सम्झंदा आहियूं, त इहा असांजो नंढड़ो दोस्त आहे। सो हासिल वक़्तु इहो त साईं पंहिंजे कोड़े जे बलबूते ते बीठो आहे। मां गटेरे में जॾहिं तक़रीर कई त मां अहिड़े माण्हू खे असांजे समाज में चवंदा आहिनि इहो चरियो आहे, पर इहो चरियो बहितर आहे। जीअं साईं बहावल आहे या साईं अलाह बचाव लॻाड़ी चवंदो आहे त साईं जेको दाख़िलो दया किताब लिखियो आहे न, सो इहो चरियनि जो कमु आहे। मां चयो साईं जेकॾहिं चरिया अहिड़ो किताब लिखनि न त पोइ असांखे क़बूल आहे, इहो ई आहे चरिया आहे, असांखे क़बूल आहे। सो साईं जेको किताब लिखियो आहे गटेरे जे हवाले सां, उनजो मुकमिल तारीफ़ आहे। गटेरे जे हवाले सां जा जेके शख़्सियतूं आहिनि, जेके इदारा आहिनि, साईं तमामु घणो कमु कयो आहे, या समाजी हवाले सां तमामु साईं घणो कमु कयो आहे। ऐं मुअल्लिफ़ बि रहियो आहे, यानी उस्ताद बि रहियो आहे। उहे बि साईं जा शागिर्द अॼु सुठियुनि पोस्टुनि ते आहिनि, सुठे नमूने कमु कनि पिया। गटेरे जी जेतिरे करे ॻाल्हि आहे त साईं जेको लिखियो आहे त अंग्रेज़नि गटेरे जे हवाले सां चयो आहे, उते का शायदि उहो साईं बोर्ड लॻल आहे या ॿियो त कचेरो, त उहो कचेरो आहे या कचेरो उहो पंहिंजे किताब में शामिल आहे। अॻिते हली वरी साईं आहे चयो आहे त उते गटेरे में खजुनि जो माना पंहिंजो हुनजो वापारु थींदो, खजूं घणो जो वापारु थींदो, ॿियो गज उहे बि पूरी दुनिया में या नेसावर में मोकिलिया वेंदा। उनजे करे गजरो या खजरो माना खजूर जे करे खजरो इहो बि सॼो आहे, उहो बि हिन में ॾिनो वियो आहे त थी सघे थो त इहो जेको गटेरो आहे इन जे पोयां नालो पियो हुजे। उन खां पोइ मौलाई सीताई जे हवाले सां माना उन गजरे लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। उन खां अलावा हेनरी कज़न्स पंहिंजे किताब सिंध जा आसार क़दीमा सुफ़े नंबर 20 ते उन वरी चयो आहे कि हिकिड़ी ढंढ आहे, उहा ढंढ आहे गोजरे, ऐं गोजरे उन वरी गोजरे लिखियो आहे त हुन चयो आहे त अॻिते
खंजरो गजरो खंजरे खंजरे किथे नून आहे किथे न आहे त थी सघे थो त इन जे करे इहो गजरे ते नालो पियो हुजे। उन खां अलावा ॿियो साईं पंहिंजे हिन किताब में अब्दुल हलीम शरफ जेको 1907 में उन किताब लिखियो हुई हैदराबाद दखण जो आहे। उन पंहिंजे किताब तारीख़ सिंध में वरी कचेरे साॻी अंग्रेज़नि वारी ॻाल्हि माना ढंढ उन जे करे वरी उन पोइ ब्रेकेट में गचेरो लिखियो आहे। सो अहिड़ो हिकिड़ो हिन किताब में बहस थियल आहे ऐं मां सम्झां थो गचेरे वारा वॾा ख़ुशनसीब आहिनि जो गचेरे वारनि खे अहिड़ो अजीब इंसान मिलियो आहे जे पंहिंजे गचेरे ते कमु कयो आहे। ऐं असांजा दोस्त जेके उहो चवंदा आहिनि त जेकॾहिं हर माण्हू पंहिंजे शहर जी पंहिंजे ॻोठ जी तारीख़ लिखे त काफ़ी तारीख़ बहितर अची सघे थी। छाकाणि त जेको मक़ामी माण्हू हूंदो न उहो वधीक बहितर लिखी सघे थो, पर जेकॾहिं का ग़लती सलती आहे त उहा दूर थींदी। छाकाणि त हाल हयात माण्हू आहिनि हिन में हिसो पहिरियों आहे त मूं साईं खां पुछियो साईं इहे नंढिड़ो किताब तारीख़ जा किताब त 500 ऐं 1000 पेजनि जा हूंदा आहिनि ऐं हितां हिसो पहिरियों लिखियो आहे 120 सुफ़ा आहिनि कि साईं तव्हांखे ख़बर आहे त मां तारीख़ जो बुखियो न रहणा थी सघे मूंखां का ग़लती थी वई हुजे उन खां बहितर आहे इन में जेके दोस्त पढ़ंदड़ हूंदा उन में का मूंखां ग़लती थी वई आहे त उहा दुरुस्त करे मां इहे 120 पेज रखंदुसि। वरी ॿियो माना आहे हिसो वरी उन में का ग़लती थींदी अहिड़े नमूने 4 हिसा आहिनि 4 ई हिसा जॾहिं पूरा थींदा आहिनि उहो मुंहिंजूं ग़लतियूं दूर थींदियूं त पोइ मां वरी कोशिशि कंदुसि त वरी उन्हनि खे समप करे हिकिड़ो किताबु आणींदुसि। इहा वॾी ॻाल्हि आहे। न त अॼुकल्ह हालत इहा आहे त जेकॾहिं उहो हिकिड़ो केरु मज़मून थो लिखे वञे थो मां वॾो अदीब आहियां, मां वॾो शाइर आहियां, मां वॾो मुफ़क़िर आहियां। सो अहिड़े क़िस्म जा माण्हू जीनियस माण्हू जेके आहिनि न त तमामु थोरा उन्हनि जो सबबु इहो आहे जो हिन कोशिशि कई आहे साईं अहिड़नि माण्हुनि सां रहियो आहे जेके पज़ीराईअ जा बुखिया न हुआ। अली बाबा छा कंदो हो त जॾहिं हैदराबाद में प्रोग्राम थींदा अली बाबा पोयां वेंदे वेंदो त के चवंदा साईं अॻियां वियो न चवंदो बाबा अली बाबा अॻियां वे या पोयां वे अली बाबा आहे। इहा कोन्हे त मां अॻियां वेंदुसि या स्टेज ते वेंदुसि अली बाबा माना थींदुसि न त अली बाबा न आहियां त इहे जीनियस माण्हू आहे। साईं बि उन्हनि जे ई ज़ुमरे में थो अचे। सो साईं जो कमु जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत कमु आहे। साईं ख़ालिद मकालो लिखियो आहे, महबती मकालो लिखियो आहे। या साईं जा दोस्त असांजा वेठा उहे ॻाल्हाईंदा। मां सभिनी दोस्तनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां असांजी नंढड़ी नींड खे कबूल हिते आया। अव्हां जी वॾी महिरबानी। भरे पेर फिरियड़ा अंगण शाल अचनि रज़ा रंग रचनि मिली महबूबनि सां अव्हां जी वॾी महिरबानी। रिसालो ॿिनि शागिर्दनि खां साईं सिपरायो। हिकिड़े जो नालो अदड़े जो निसार मंगी, ॿिए जो नालो अली बुगियो जेकी अॻिते अली बुगियो महफ़िल में आयो असांखे मलिकार चवंदा जेको सिंधी अदब जो तमामु वॾो नालो आहे। नकासी उभरी आयो इलाही अदब ते किताब लिखिया आहिनि। इशा लतीफ़ ते साईं तमामु वॾो बहितर कमु थियल आहे। त साईं 75 साल जी उमिरि में मुसलसल महिनत कई आहे, किताब लिखिया आहिनि, किताबी पोयो कयो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे जो मुसलसल किताबनि सां साईं रहंदो आयो आहे। त हींअर प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मां सिंधी अदब में मोह जो हिसो जो स्कॉलर साईं खालसा कीरे कम सची साईं ते मकालो पेश करे मोहतरम खालसा कीरो साहब। साईं जी शख्सियत ते मुझे
लिहाज़ सां जेको साईं कमु कयल आहे उन लिहाज़ सां जेका उनजी तहक़ीक़ी अदब में ऐं तारीख़ी अदब में जेका अहमियत ऐं अफ़ादियत आहे उन हवाले सां मुख़्तसर मक़ालो आहे ऐं सभिनी जे ख़िदमत में तारीख़ नवीस ऐं मुहक़िक़ रसूल बख़्श हुयो वलद हाजी मोहम्मद मुहम्मद हुयो। तारीख़ नवीस ऐं मुहक़िक़ रसूल बख़्श हुयो वलद हाजी मोहम्मद मोरियल हुयो खासी परगणे जे तारीख़ी शहर गचेरे पुराणे में जाओ जेको इल्मो अदब ऐं तारीख़ी लिहाज़ सां दरपेज़ ऐं वसी खिचियो रहियो आहे। रसूल बख़्श बुनियादी तइलीम गचेरे पुराणे मैट्रिक हाई स्कूल मोरे BA डिग्री कॉलेज नवाबशाह जॾहिं ते MA इकोनॉमिक MA इस्लामिक कल्चर ऐं अरबी सर्टिफिकेट जूं डिग्रियूं सिंध यूनिवर्सिटी जामशोर मां हासिल करे 1971 ईस्वी में नामियारे समाज सुधारक खानोद फौज सां गॾु सिंध अंदरि कोट सुधार संगत तंज़ीम जो बुनियादु रखियो। 1980 में LLB डिग्री सिंध कॉलेज हैदराबाद मां हासिल करे समाजी कमनि सां गॾु 1982 ईस्वी खां लिखण जी शुरूआत कई। इन तहक़ीक़ी मैदान में मक़ामी तारीख़ सक़ाफ़त ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते नई खोजना करे सिंधी अदब ऐं तारीख़ में 300 खां मथे तहक़ीक़ी मक़ालनि ऐं मज़मूननि जो इज़ाफ़ो कयो आहे जेके नई ज़िंदगी टिमाही महिराण शमाही बिलावल तहक़ीक़ी जनरल टिमाही तख़युस ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मग़ज़ननि रिसालनि ऐं सिंधी अख़बारनि जहिड़ो रोज़ाना हिलाल पाकिस्तान इबरत अख़बार महिराण ऐं कावज में शाया थींदा रहिया आहिनि। रसूल बख़्श गचेरे जे तहक़ीक़ी कम जो अंदाज़ मुनफ़रद आहे। इन केतिरनि ई मौज़ूअनि जो घण पासाइतो तहक़ीक़ ऐं तनक़ीदी जाइज़ो वठी पोइ पेश कयो आहे। केतिरनि ई इल्मी अदबी शख़्सियतुनि ते तारीख़ी मक़ालनि ऐं मज़मूननि जी बि हिकु ख़ासि अदबी हैसियत आहे। हिन जहानिया ख़ानदान जी तारीख़ दरगाह ख़याली शरीफ़ जे बुज़ुर्गनि जी तारीख़ मखदूम हिमोरो रहमतुल्लाह अलैह मखदूम क़ाज़ी गुलाम अहमद कुरैशी बुगाई अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस डायरी ऐं गचेरे पुराणे जी क़दीम तारीख़ जहिड़नि मौज़ूअनि ते नओं तहक़ीक़ी कमु मंज़र आम ते आणे तारीख़ नवीसनि लाइ नवां इल्मी अदबी ऐं तारीख़ बहस आंदा आहिनि। तारीख़ तहज़ीब सक़ाफ़ती अदब ते लिखियल किताब संदसि महिनत जाफ़ोड़ ऐं नई तहक़ीक़ जो नतीजो आहे। तारीख़ ऐं तहक़ीक़ बाबति मुख़्तलिफ़ वक़्तनि ते संदसि छपियल किताब पढ़ंदड़ थोरे नए नस्ल खे नवनि ज़ावियनि ऐं सिलसिलनि खां मुतारिफ़ करायो आहे। जिनमें आइन ऐं मंशूर 1985 ईस्वी साहिब सबोर ऐं संदन शरई मेला छापो पहिरियों 2000 ईस्वी मखदूम हिमोरो ऐं संदन शरई मेला 2001 ईस्वी सर्विस साथी तरतीब 2007 ईस्वी सोनी सिंध जो सोनो आलम 2017 ईस्वी हिकु सची ऐं सुहिणी कहाणी यूसुफ ज़ुलेखा 2018 साहिब सबोरा ऐं संदन शरई मेला छापो ॿियो 2020 ईस्वी ऐं गचेरो शहर शख़्सियत ऐं सक़ाफ़ती इदारा हिसो पहिरियों 2021 में छपिया आहिनि। छपाई हेठि संदसि किताबनि में तज़किरे जहानिया ख़ानदान मखदूम बिलाल ऐं संदसि खुलफ़ा इकराम गचेराई जा मक़ाला ऐं मज़मून मखदूम क़ाज़ी गुलाम बुगाई ऐं ॿिया शामिल आहिनि। साहिब सबोरा ऐं संदन शरई मेला हीअ किताब संदन निहायत अदबी ऐं तारीख़ी अहमियत जो हामिल आहे। दरगाह ख़याली शरीफ़ जे बुज़ुर्गनि ते लिखियल हिकु पहिरियों किताब आहे जंहिंमें संदन सुहाने हयात शुजरे मुबारक दीनी ख़िदमात संदन दौर में मुनक़िद कयल शरई मेलनि जे तहक़ीक़ी सूरत में पेश कयो आहे। किताबनि में इबारत ऐं सिर्ज़ बयान में संदन हिकु शानदार नमूनो आहे। हिकु सची ऐं सुहिणी कहाणी यूसुफ ज़ुलेखा हीअ किताब यूसुफ ज़ुलेखा जे तारीख़ी वाक़िए ते आहे जंहिंखे रसूल बख़्श गचेराई क़ुरान शरीफ़ जे रोशनीअ में तहक़ीक़ी अंदाज़ में पेश कयो आहे। किताब में मौज़ून लफ़्ज़नि जो इंतख़ाब जुमलनि ऐं लफ़्ज़नि जी बीहक ऐं तरतीब मौक़े जी मुनासिबत सां लहजे जो लाह ऐं चाढ़ सुहिणे नमूने में आहे। मखदूम हिंगोरो ऐं संदन शरई मेला हिन किताब में बिलावली तहरीक जो तारीख़ी पस मंज़र मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह जी सुहानी हयात उन दौर जी समाजी हालतुनि ऐं तारीख़ी पहलुनि खे उजागर कयो वियो आहे। सुहिणी सिंध जो सुहिणो आलिम इन किताब में नामियारे आलिम अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस डायरी जी शख़्सियत सुहानी हयात दीनी ख़िदमात ऐं तसनीफ़ात जे रोशनीअ में संदन मिड़नी किताबनि ऐं नवनि जुल्दनि में आयल तफ़सीरनि जो जाइज़ो वठी दलीलनि सां संदन शख़्सियत खे आलमी सतह वारी हैसियत तौरु साबित कयो आहे। गचेरो शहर शख़्सियतूं सक़ाफ़त ऐं इदार
ही किताब क़दीम शहर गचेरे जी तारीख़ ते लिखियल आहे। ही किताब MS डायरी पब्लिकेशन नवाबशाह पारां छपाए पधिरो कयो वियो आहे। किताब जी शुरूआत में गचेरे ते नालो, क़दामत, इंतज़ामी जोड़ जक ऐं क़बल मसीह हैसियत बाबति माख़ज़नि मां हवाला ऐं सिदरी रिवायतुनि सां छंड छाण करे पंहिंजी राय ॾिनी वई आहे। हिन किताब में तहक़ीक़ ऐं तारीख़ जे रोशनीअ में मुख़्तलिफ़ पहलुअनि खे निर्वार कयो वियो आहे। गचेरे शहर जे अवाइली दौर बाबति मुहक़िक़ लिखे थो त गचेरे जो क़दीम ऐं तारीख़ी शहर सिंधूअ जे किनारे ते आबाद हुजण जे करे वापार, आमदरफ़्त ऐं फ़ौजी नक़लो हरकत जे लिहाज़ सां उन दौर में वॾी अहमियत वारो शहर हो। साॻे वक़्तु उहो सिंध जे मशहूर बंदरनि में हिकु अहम बंदर हो, जंहिं जे ज़रिए हितां जो कपिड़ो, रंगावती सामान, अनाज, फिकर जो सामान, ख़ासि तौर हितां जा ठहियल गज मुल्क जे अंदरि ॾेसावर मोकिलिया वेंदा हुआ। हितां जी खजूर पिणु तमामु घणी मशहूरु हूंदी हुई। हिन शहर ते पहिरियां नालो गजरो ऐं पोइ अॻिते हली खजूर जे नाले सां हिन शहर खे गजरो ऐं खजरो सॾियो वियो। किताब में दरगाहनि, औलियान, तारीख़ी मागनि ऐं मकाननि, आसार क़दीमा ऐं ॿियनि लाॻापियल मौज़ूअनि सां गॾु गचेरे शहर जी तारीख़ी समाजी सूरत हाल जो दलीलनि सां जाइज़ो पेश कयो वियो आहे। कुझु नामवर औलियान, आलमनि ऐं जी सवानिय, फ़िक्र, इल्मी, अदबी ऐं दीनी ख़िदमतुनि जी जामे ॼाण मुयसरु कई वई आहे। गचेरे शहर जे मारूफ़ शख़्सियतुनि मां हिन हज़रत मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह जी तइलीम, खिलाफ़त, तहरीक बिलालीअ में किरदार, दीनी ख़िदमतुनि, तरीक़त जे सिलसिले जे तारीख़ी एतवार खां न सिर्फ़ ॼाण मुयसरु कई आहे, पर रिवायतुनि ऐं हवालनि जी रोशनीअ में हिंगोरो ज़ात बजाए उॻियो ज़ात साबित करण जी कोशिश कई आहे। मौलूद जे पहिरें शाइर मखदूम ग़ुलाम बुगाईअ जो ज़िक्र कंदे लिखे थो त मखदूम ग़ुलाम गचेराईअ खे मीर अली शेर खाने ग़लतीअ विचां खेनि भुगनि जी ॻोठ खे संदसि विलादत जी जाइ ॼाणाए खेनि भुगाई लिखियो आहे, जेका ग़लती मेमण अब्दुल मजीद सिंधी ऐं ॿिया अॼु ताईं कंदा अचनि था। जॾहिं त मखदूम ग़ुलाम जो तालुक़ गचेरे सां आहे, मखदूम साहब कंहिं बि लिखत वग़ैरह ते पाण खे भुगाई न लिखियो आहे, बल्कि मखदूम ग़ुलाम जन जे पोटे फैज़ महमद हमद सर काज़ी अहमद दमाई जन खे काज़ी अहमद ख़त में मखदूम फैज़ अहमद गचेराई लिखियो आहे। रसूल बख्श गचेराई हिन किताब में तारीख़ी वाक़िअनि ऐं शख़्सियतुनि बाबति कुझु वाक़िअनि ऐं ॻाल्हियुनि खे गहराई ऐं ज़िम्मेवारी सां लिखी पैदा कयल घणनि मुंझारनि खे हल करे वाज़े करण जी कोशिश कई आहे। किताब में मुग़लनि जो गचेरे में जंग जो तारीख़ी अहवाल, कलोड़नि जे दौरे हुकूमत, अंग्रेज़नि जो दौर, विरहाङे खां पोइ हिंदुनि जी लॾ पलाण, शहर जी नए सिर तर्ज़ तामीर ऐं तइलीमी इदारनि खे तज़किरे हेठां आंदो वियो आहे। रसूल बख्श गचेराई हिन किताब में ॻोढ़े मुताले, मुशाहिदे ऐं संजीदगीअ सां गचेरे जी तारीख़ जा न फ़क़ति मुख़्तलिफ़ पहलू दलीलनि ऐं हवालनि सां निर्वार कया आहिनि, पर तारीख़ी दुरुस्तियुनि सां गॾु नई तहक़ीक़ जो इज़ाफ़ो बि कयो आहे। किताब में हिन सतही राया या गैर मंतकी बहस मुबाहिसे खां पासो कंदे हक़ीक़तुनि जे बुनियाद ते छंड छाण जी कोशिश कई आहे। किताब में किथे किथे तहक़ीक़ी उसूलनि ऐं हवालनि जे तरीक़ेकार जा नुक़्स रहिजी विया आहिनि, जेके सिफ़े नंबर 8, 9, 11 ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जायुनि ते मौजूदु आहिनि। किथे हवाला ॾिनल न आहिनि, वरी जिन जायुनि ते हवाला आहिनि से बि मुबहम ऐं वाज़िह न आहिनि। हिन सिंध जे तारीख़ी शहर गचेरे मखदूम बिलाल ऐं संदसि ख़लीफ़नि मखदूम काज़ी ग़ुलाम कुरैशी भुगाई ऐं जहानिया ख़ानदान बाबति नई तहक़ीक़ करे उजनि राज़नि खे ॻोल्हण सां गॾु नई मालूमात ऐं नवनि नतीजनि में वाधारो आंदो आहे। रसूल बख्श गचेराई जे तहक़ीक़ी किताबनि में मवाद जी दिलकश तरतीब ऐं तख़लीक़ी सघ जी अक्कास आहे। संदसि ॿोली साहतीअ जी सक़ाफ़त ऐं रंग वारी आहे। संदसि तहक़ीक़ जी इनफ़रादियत इहा आहे जो हिन खयल तहक़ीक़ी मवाद ज़िंदगीअ जे चुरंदड़ फुरंदड़ कुख मां खंयो आहे। पोयनि लिखियल तारीख़ुनि सां किथे संदसि इख़्तिलाफ़ त किथे हमआहंगी आहे। मक़ामी तारीख़ ते हिन घणो लिखियो आहे। रसूल बख्श जे फ़िक्री तहक़ीक़ सिंधी अदब खे वुसअत ॾियण सां गॾु ईंदड़ मुहक़क़िक़नि लाइ फ़न फ़िक्र जूं राहियूं खोलियूं आहिनि, जंहिंसां असां पंहिंजी शाहूकार लोक अदब, सक़ाफ़त, तारीख़ ऐं मक़ामी तारीख़ जूं पाड़ूं कोठरे हथु करे सघूं था। खेसि माहिरी लाइब्रेरी बि आहे, जंहिंमें नायाब कलमी नुस्ख़ा ऐं केतिरा ई किताब मौजूदु आहिनि। उन खां अलावा साईं मज़मून नवेसी ऐं ॿियनि पासनि खां बि खोड़ सारो कमु कयो आहे। केतिरा ई मज़मून मुख़्तलिफ़ अख़बारुनि, रिसालनि सां गॾु महिराण ऐं नई ज़िंदगीअ में बि शाया थींदा रहिया आहिनि। दुआ आहे त पाण ख़िज़री हयाती ॼाणे माणे ऐं उन सां गॾोगॾु अदब, तहक़ीक़ ऐं तारीख़ में अहिड़नि नायाब किताबनि जो इज़ाफ़ो कंदो रहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।
हाज़रीन, सब मेहमान मेज़बान, अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद ना हक़ बि मौजूद। भाई मुझा हक़ इन में आ जो असां वक़्त में सब गॾु चाहियूं। ना हक़ उन में आ जो 5 मिंट किथे स्टेज ते वारो मिले थो तकरीर करण लाइ त 2 कलाक लाइ छॾियो। इहो बि ना हक़ आहे। साईं रसूल बख़ जी उमिरि 70-72 साल थींदी। इन में जेको कुझु गजरे बाबति साईं सिखियो हूंदो वॾनि खां, साल 100 साल 200 साल, पर उन खां अॻु में साईं हवाला तारीख़ुनि जा ॾेई ऐं लिखियो आहे किताब, फर्स्ट क्लास लिखियो अथसि, वॾी महिनत साईं कई आहे। पर साईं जी यादगिरी जेका आहे हाफ़िज़ो, उन लाइ साईं खे आफ़रीन। शहर गचेरो प्यारो आहे, ॻोठ सभिनि खां नियारो आहे। जॾहिं वण जारनि जो वापारु हुयो, अञा मोरो शहर बि ॿार हुयो, तॾहिं ही ॻोठ अखियुनि जो ठार हुयो। हिते केरु न कंहिंजो मारो आहे, ही शहर गचेरो प्यारो आहे। हिते सावण में दरियाई औज हुआ, पुला पलनि जा मौज हुआ, तॾहिं आबादियुनि जा अरूज हुआ। ही पतन पुराणो प्यारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिते शहीद कंवर जो राग हुयो, तॾहिं हिन शहर जो भाग हुयो। मलाहन जो बि माग हुयो। हिन शहर जो सुठो सितारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिते धोतियूं हुयूं। धोतियूं माना वाणिया गोॾ ॿधंदा आहिनि पुठियां, जेका उनखे धोती चइबो आहे। हिते धोतियूं हुयूं, सादियूं टोपियूं हुयूं, अमन लाइ पहचानतूं हुयूं। अॼु न काको न टिल्लू न तारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिते आला इलाही दुकान हुआ, ऊंचा मकान हुआ, पापड़ पूरी पकवान हुआ। अॼु 3 ॾींहं रूह बुखार हुआ, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिते मखदूमन सिधा मीर आहिनि, बेवास्ते जहिड़ा पीर आहिनि, साईं आलिम शाह जहिड़ा अमीर आहिनि। साईं रसूल बख़ ग़रीबनि जो सहारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिन ॻोठ जा माण्हू वांदा आहिनि, नौटनि पता हिकांदा आहिनि, चाह लाइ एतिरा मांदा आहिनि। हिते हर को जियारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। अॼु ज़ालिम वक़्त जा मोड़ आहिनि, लुच लोफर बि खोड़ आहिनि, गचेराई जा जोड़ आहिनि, अरमान इहो सालारो आहे, ॻोठ सभिनि खां नियारो आहे। के माण्हू रोगी ठही, नाले मातर ठोगी थई, चाह जे ख़ातिर जोगी थई, 3 लाॾे ॾुखारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिते मोगन जो बि माग अथई, उस्ताद बावल जहिड़ा बि अॻोज अथई, हाई स्कूल ते हिन जो बोझ अथई, अच्छे खे चवे कारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। हिते शैताननि जा बि शोर आहिनि, फड़ा फसाद बि ज़ोर आहिनि, फैसला वॾेर का कोर आहिनि, ऊन्हारे खे चवनि सियारो आहे, ही ॻोठ सभिनि खां नियारो आहे। साईं चापुलुसी करण कपा चॿाइण जे बराबरि आहे, ॾियों ते थोरी कजे थी। न शराबी न रक्स न ॿी का आयाशी, न बीड़ी न सिगरेट, फ़क़ति चांहि जो प्यासी, न वॾेरनि जो वाहिरू, न रईसनि सां राज़ी, जेको आहे रईफ़ी गचेराई गाज़ी। दरगाह ॾेई दरवेशनि जो पांधी, मस्जिद मंदरु सुबुह राति सांझी, कॾहिं ज़िक्र इलाही त कॾहिं राम राज़ी, इहो आहे गचेराई रफ़ीक़ी राज़ी। हाज़िरी हिंगोरो हर साल हाज़िर, मरमत सजावट नीहे निशाबर, पाकाई सां पाक 5 वक़्त निमाज़ी, इहो आहे गचेराई रफ़ी गाज़ी। चढ़ियो जे ज़िद ते त कंहिंजी बि न ॿुधंदो, वज़ीर अज़म ते छा पर सदर जी बि न सुणंदो, कंदो हक़ीक़त ते हाओ नई मिजाज़ी, इहो आहे रफ़ी गचेराई गाज़ी।
फिया जे पंहिंजा परावा तब परवाह न आहे सच में नेकला अल्लाह निगहबान आहे सच ऐं नेकला अल्लाह निगहबान आहे सचनि सां सचारो आहे कूड़नि जो काज़ी इहो आहे रफ़ीक़ी गचेराई राज़ी बारिश बुज़ुर्ग खे आहे इल्मु लाओ सीड़ो तइलीम जो तासो अदीबनि जो ओलड़ो दुआऊं दरवेशनि जो आन हाल माज़ी इहो आहे रफ़ीक़ गचेराई गाज़ी मकाला मज़मून तासरात हज़ारे रिसाला अख़बार में आहिनि अंबारे हर आमला अथस निवड़त नियाज़ी इहो आहे गचेराई गाज़ी बिलावल खे गाणो मंसूर खे जलाद बारिश बुज़ुर्ग खे जिहालत जा जिहाद सदाई कूड़ खां खाए कलाबाज़ी इहो आहे गचेराई गाज़ी बारिश बुज़ुर्ग खे मिली आहे बिशारत इल्मु ला इल्हाम ज़ुल्म सां बग़ावत तहजीद जी तात सां रात जो रियाज़ी इहो आहे गचेराई गाज़ी दोस्तन अज़ीज़ल्ला एहसान रफ़ी अकुल में अकाबर इंसान रफ़ी मुश्किलाती माण्हुनि लाइ महिरबान रफ़ी न ठठ न ठांग रामन जो ईमान रफ़ी दोस्त ऐं दुश्मन जो पहचान रफ़ी बिरादर ऐं बहावल जो मुनो भगवान रफ़ी न कंहिं सां दुश्मनी न अदावत हिन में वॾेरनि लुटेरनि सां हिकारत बि हिन में सची दिलि साफ़ अदालत बि हिन में चोरनि जो वेरी शराफ़त बि हिन में जामे मस्जिद गचेरो इमामत बि हिन में फ़िक़े ऐं हदीसनि जी महारत बि हिन में ख़ुदा हाफ़िज़ साईं महिरबानी अब्दुल रज़ाक सऊद साहब साफ़ी वही मुस्तफ़ी साहब साफ़ी काबिल एहतराम मोहतरम अब्दुल्ला जैसर साहब हक़ नवाज़ मेमण असांजो कॉन्ट्रेक्टर ऐं ठेकेदार उन सां गॾु बहितरीन टीचर साईं यूसुफ सुमरो एच हेड मास्टर काज़ी शफ़ी मोहन साहब प्रोग्राम में आया आहिनि उनखे असां दिलि जे गहराइनि सां भलेकार चऊं था प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे असांजे पाड़े जो तमामु प्यारो शाइर ऐं तारीख़ ते कमु कंदड़ बेपार जा तारीख़ ताज़ो किताबु साईं लिखियो आहे जेको ईंदो साईं थो चए मकालो मुंहिंजो टिगो आहे मां मुख़्तसर ई पढ़ंदुसि ऐं अचे मकालो पढ़े ऐं साईं खे साईं किताबु गिफ्ट कंदो मोहबती मलाह खे अर्ज़ु कंदासीं त मथे मोहबती मलाह सोचियो साम्राजी दबदबो दफ़नाइबो इनकलाबी आदमी मेजा थो स्टेज ते वेठल असांजा मौजूद महिमान ओतिरा ई मौजूद मुंहिंजे साम्हूं पिंडाल में वेठल अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जीअं लतीफ़ ॿोली मुंहिंजा साईं राति अचानक मुंहिंजी तबियत ख़राबु थी पई थो हींअर कोन पिया वञा त मथो फिरे पियो बीह कोन थो सघां मां सभु चवां थो हीउ पंहिंजो मकालो जमो करायां जो थोरो तवील बि आहे ऐं जेकर पढ़णो आहे त पोइ मूंखे कुर्सी ते पियो मां पढ़ां ऐं एतिरी ॻाल्हि कंदुसि त साईं रसूल जो गचेरो किताबु जेको आहे साईं इन जो क़ाइल आहे त मोहम्मद बिन कासिम जेको सिध ते हमिलो कयो त जेको गचेरे खां शुरू सेवण फतेह करे गचेरे खां शुरूआत कई जंहिंजी पूरी इफ़्ताह जेको आहे हुन ॿधी राजा सिंध जे राजा ॾाहर ऐं मोहम्मद बिन कासिम जी जेका जंग जी साथ गचेरो ॾंढ ते लॻी मुख़्तलिफ़ किताबनि जो जेको मां जेको पढ़ियो आहे जेको ॿुधाइनि था त मोहम्मद बिन कासिम पंहिंजो सेवण आयो खुश्की रस्ते ऐं उतां वापसि हलियो वियो रावड़ जेको आख़िरी शहर आहे सिंधु दरिया जो आख़िरी शहर रावड़ ओॾे हलियो वियो ऐं साईं राजा ॾार जेको आहे सो मोहम्मद बिन कासिम ॿुधी अरोड़ छॾे उहो बि रावड़ पहुतो उते वञी जंग लॻी जेका कचहरी ढंढ आहे उहा रावड़ ऐं चतूर जे विच ते उहा ढंढ आहे जंहिंजे कपर ते ई जंग लॻी वई साईं जो ख़्यालु आहे त गचेरे खां शुरू जॾहिं त मोहम्मद बिन कासिम जो दौर जेको आहे सो आहे 712 ईस्वी हीउ जेको मौजूदु अथव जनम जेको आहे सो आहे 1758 400 साल पोणे 400 साल उहो आहे 1350 साल हितां मोहम्मद बिन कासिम हिते तिखा आयो आहे हितां तिखा जेको आहे सो सेवण में क्रॉस कई उन टाइम में मोहम्मद बिन कासिम जे दौर में पराव दरिया रहंदो जेको अछड़े खर खां निकिरंदो हलियो वेंदो उन खां पोइ ससी नेराण हाकड़ो पराण फिटो रेण सस्य दरिया इहे असांजे सिंध दरिया जा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वहसर रहिया आहिनि इहे सभु हिन में मूं जेको आहे सो ॾिना आहिनि हवाला मोहतरबनि जा हिकिड़ो आहे साईं पंहिंजो शेर खान सेलरो प्रोफेसर शेर खान सेलरो सिंधु जा कदीम वहकरा हैदराबाद दखन जो बहितरीनु तारीख़दान जेको आहे अब्दुल हलीम शरर साहिबु उन जा बि हिन में आहिनि
साईं उभाए ख़ुशि चीता चया मातम कथा हुन जा बि हिन में टुकड़ा आहिनि जेके मूं ॻंढे जेको लिखियो आहे। हाणे असल में छा आहे तारीख़ में असांखे मुंहिंजो इन उनवान आहे साईं तारीख़ जे किताब गचेरो में तारीख़ी मुझारा। त अहिड़े हिसाब सां हिन में जेको साईं जो ॻाल्हि थो करे जेको होॾे वारो ॾिसूं त ईअं आहे ई कोन। गचेरे पंहिंजो जेको आहे हितां न को दरिया वियो कासम मोहम्मद कासम पार कयो आहे न को हिते आयो आहे। मुंहिंजी एतिरी सॼी ॻाल्हि करणी अलाए वॾो तवील त मां कोन बीह सघंदुमि तव्हांजी वॾी महिरबानी। हा साईं चलो कराईंदा साईं जी वॾी महिरबानी। मुंहिंजा मान वारा उस्ताद वेठा ऐं महिमान वारा अस्सलाम वालेकुम। मां साहिरा रानी वक़्त जी नज़ाकत खे नज़र में रखे अदब स्टेज ते मथां क्लास कंदे स्टेज ते वेठल ऐं हाल में मौजूद महिमान में हिकु शाइरी पेश कंदमि। कंहिंजो नाव वठां कंहिंजो नाव वठां हिते वेठल हर हिकु हस्ती आहे। कंहिंजो नाव वठां हिते वेठल हर हिकु हस्ती आहे। हाज़िर रही अॼु उनजी ईंदी जंहिंजे मन में बि मस्ती आहे। हाणे न रहंदी राति अंधेरी बाग फुटी तरह कई स्वर्ग उथारियो माण्हू बाक़ी सारी बस्ती आहे। कंहिंजो नाव वठां हिते वेठल हर हिकु हस्ती आहे। त रसूल बख़्श गजरा जो कमु तमामु वॾो ऐं अज़ीम आहे जंहिंखे खेसि मता ॾियण लाइ मूंखे के ॾींहं घुरिजनि। उन साल में डेढ़ मार्क की पोइट्री पर पसंदीदा चल मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर मिल जाए तुझको दरिया तो समझ कर तलाश कर। हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से पत्थर भी टूट जाए वो शीशा तलाश कर। सच दोस्त तेरे क्या हुआ सदियां गुजर गई सच दोस्त तेरे क्या हुआ सदियां गुजर गई दुनिया जो तेरी बदल दे वो सच्चा तलाश कर। ईमान तेरा उलट गया लश्कर के हाथों से ईमान तेरा उलट गया लश्कर के हाथों से ईमान तेरा बचा ले वो रखबन तलाश कर। करे सवाल उठ पे अपने गुलाम को करे सवाल उठ पे अपने गुलाम को पैदल ही कुछ चले जो आका तलाश कर। हर शख्स चल रहा है अदावत की आग में हर शख्स चल रहा है अदावत की आग में उस आग को बुझाने वो पानी तलाश कर। ममन जगह का मेरा शहीद आबाद बेनती से वाक्य के नजर में रखे शायरी चलन। झिरकिन जा खुदा बादन के पर न दे झिरकिन जा खुदा बादन के पर न दे या बारिश बंद कर या गंदा घर न दे। स्वनामे कलाम है उस्ताद बुखारी की मदद जग जावाका जग सिरे जग सिपर जग जावाका जग सिरे जग जी मर्जी मार वो करती करती मेरिया छोटे हो ढूंढ लो बदन में थी यूं ही छुच्छा तोड़ने होश मुझे मिली मेरिया इस स्टेज के विचल तमाम मेहमानों ने गिरामी इन महफिल जा मोर साईं रसूल खे गजेराई पिंडार में वेठल अहले इल्म अहले कलम अहले अकुल फिक्रे फ़हम सां वाबस्ता शूराए किराम अदीब दानिश्वर उस्ताद मुअर्रिख
ऐं इल्म जे जुदा जुदा शाखुनि सां वाबस्ता ऐं निहायत क़ाबिले तारीफ़ काफ़िर तहसीन महफ़िल कारवां ऐं सिंधी अदबी संगत शाख मोरे जा सेक्रेटरी साईं रज़ा मलांगा तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां ढेर सारियूं दुआउनि सां लखे नेक तमन्नाउनि सां सवाल सलाम ऐं तोहफ़े में यादि मदद अर्ज़ु कयां थो। सॼण साईं ख़ुशूसन इन आस सां त तव्हां ई असांजा ज़हन ऐं ज़मीर हमेशह वांगुरु तइलीम जी तरक़ी सुधारे वाधारे अमुन एकता मसावत अदल जे लाइ मज़बूते अमल करनि। आमीन। सभ खां पहिरीं मां मुबारकबाद थो ॾियां पंहिंजे शागिर्द जे इज़त हुजण सां न पर सिंधी अदब जे ॿियो दफ़ो सिंधी अदबी संगत शाख मोरे जे सेक्रेटरी थियण जी इज़त सां रज़ा लागा खे जंहिं ईंदे ई प्रोग्रामनि जी वठा लाइ ॾिनी आहे ऐं मूंखे उमीद आहे त पंहिंजे पीरियड में पंहिंजे मथां न घटाईंदो। ईअं ई जेकी दोस्त इल्म अदब अकुल फ़िक्र फ़ाम जे एतबार खां जेके लहणनि था उन्हनि जी जेकॾहिं उन क़ीमती कथा ते न त पंहिंजे नियतनि कुझु न कुझु प्रोग्राम कराईंदो। उन खां पोइ बि मुबारकबाद थो पेश कयां पंहिंजे सीनियर कोने मशकादीब साईं रसूल कचेराईअ खे जंहिं इन उमिरि में नूर निचोए वरी कचेरे ते तारीख़ रक़म करे वरिती आहे। साईं खे लखा मुबारकूं हुजनि। असांजी सिंधी अदब में ही किताब वरी हिकिड़ो वाधारो थींदो। साईं अर्ज़ु ही आहे त हर कमु ॾुखियो आहे। हिते धार धार ख़्यालनि जो मिक्सचर ठही थो वञे। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे ख़्याल मुताबिक़ पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि जो इज़हार थो करे। कंहिंजो चवणु इहो आहे त मुअर्रिख़ थियणु ॾुखियो आहे यानी तारीख़ लिखणु ॾुखी आहे। कंहिंजो चवणु आहे त शाइर थियणु ॾाढो ॾुखियो आहे। कंहिंजो चवणु आहे त नसुर नवीस थियणु ॾाढो ॾुखियो आहे। कंहिंजो चवणु आहे त नाविल नवीस थियणु ॾाढो ॾुखियो आहे। अफ़साना नगार थियणु ॾाढो ॾुखियो आहे। पर हर शइ जे न हुजण मां कुझु हुजणु ॾुखियो आहे। शाइरी पंहिंजी जाइ ते तारीख़ आहे। भला जेकर तारीख़ न हुजे त चाचो साईं मुंहिंजे आमो साम्हूं वेठो आहे। तव्हां लतीफ़ खां वठी वींदे बुखारीअ ते राशिद ताईं या मौजूदा दौर जे शाइरनि ताईं ॾिसो त उन्हनि जी शाइरी में तारीख़ आहे या न। हीउ त हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे जेको नसुर में तारीख़ ते लिखिजे थो। वाक़ई ॾाढो तहक़ीक़ आहे, ॾाढो मुश्किल आहे। नक़ाद थियणु ॾाढो ॾुखियो आहे। पर शाइरी में तारीख़ आहे। बुखारी हिकिड़ी जाइ ते चयो चाचे साईं जो तवजो थो चाहियां त उस्ताद बुखारी हिकिड़ी जाइ ते चयो सयासीन शाह त दर तंबुनि जा तूं भली लहराए छॾ। दर तंबुनि जा तूं भली लहराए छॾ। मां बि खोसा का पढ़ी मेड़िया थो। चाहियां तारीख़ न इहा तारीख़ आहे। जॾहिं इहे ॿ सेटूं ईंदियूं त ज़हन में ॻाल्हि ईंदी त कंहिंसां मुखातिब आहे त दर तंबुनि जा लहराए छॾ। कंहिंखे दर तंबुनि जा लहराया। कंहिंजो थे कंधु झुकाइणु चाहे ऐं खोसा कापड़ी जो मेड़े थो पियो त कहिड़े कंधु कोन झुकायो ऐं उन छा कयो त यकदम में ज़हन में हिकिड़ी ख़लश पैदा थी त इन सीन खे ॾिसजे त ही शाइर बि हिकिड़े क़िस्म जी शाइरी आहे। उहो तारीख़ आहे। इहे तारीख़ था रक़म कनि। उस्ताद बुखारी दादू मोरे जी तारीख़ खे समेटे वरितो। टुटी पवंदी उस्ताद दादूअ जी दिलि। बुखारीअ खां मोरो मथां मोकिलाए दादू मोरो सेहड़े किताब ते मौत कोन्हे मुमकिन। हर नफ़्स ते मौत मुमकिन आहे। जा शइ ठही आहे त रहण लाइ पर किताब ते मौत कोन्हे। जिन बि पंहिंजो किताब लिखियो आहे मूंखे यकीन आहे त उहे माण्हू भले न दुनिया मां रुख़्सत फरमाद थी वञनि पर उहे ज़िंदा आहिनि। ज़िंदा रहंदा जेसि ताईं काइनात आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए
त तारीख़ लिखंदे खोड़ सारियूं कमियूं ऐं कोताहियूं थियनि थियूं। त मां चवां थो त लतीफ़ सरकार जो जिन रिसाल वारा कमु कया उन्हनि खां ग़लतियूं कोन्हनि थियूं छा? डॉक्टर नबी बख्शान बलोच केॾी वॾी कदावर शख़्सियत आहे, चाचो वेठो आहे जेको लफ़्ज़नि जो मुंहुं गुरु कीड़ो आहे, खोड़ सारियूं लफ़्ज़नि जूं ग़लतियूं थियूं अथसि। छाकाणि त जेकॾहिं कराचीअ या लंडन एयर कंडीशन हॉल में वेही जेकॾहिं कोड़े वारे कुंभ जो ज़िक्र कबो त उनखे कहिड़ी ख़बर त कोड़े वारे कुंभ में छा थींदो आहे? उनखे कहिड़ी ख़बर त दरियाह जे लाहा चाड़ा छा थींदा आहिनि? उन्हनि खे जेतिरो चाचो अब्दुल्ला या वरी को उतां जो नाखुबो सम्झी न सघे त उहो मुअरख ते एयर कंडीशन में नथो सम्झी सघे। तंहिं करे लिखण लाइ बि ज़रूरी आहे त ॿाहिराड़ी में निकिरी वञे। जीअं मुंहिंजो को केस कंहिं जज वटि हलियो पिए, उते तकरीर कॾहिं मूं चयोमांसि त उते मूं अटार्नी जनरल जा पावर वरिता। मुंहिंजो वकील उन वक़्तु ही हुयो साईं बुर्लो साहिबु जेको वीचारो गुज़ारे वियो, साईं गुलाम मुस्तफ़ा। त साईं खे मां ॻाल्हाइण कोन ॾींदुसि, पाण ॻाल्हाईंदुसि। त उते तकरीर करे मूं जज साहिब खे चयो, चई मुआज़रत सां त हिकु बादशाह हाकिम तख़्त ते वेठो, हिकिड़े फ़क़ीर जी ख़ैर जे लाइ सदा आहे। हाकिम चयो सॼे ख़बरदार सॼी ज़िंदगी पेरे पिया ते गुज़ारियो अथई, कुझु हज बि कया अथई? चईसि 14 हज पेरे पिया ते कया अथव। चई रक़म जेका ख़ज़ाने मां सुबुह खां वठी सिजल ते अथई, खपई सा 2 हमरा वठी आहे, उहे खणनि 7 हजनि जो सवाबु ॾे। फ़क़ीर चयोसि साईं तोसां सौदो थियो, पर मिल्कियत ते न कॾहिं नमूने सां। पुछीसि कहिड़े ॿिए नमूने सां? चई ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी जेको तो इंसाफ़ कयो हुजे उन हिकिड़े इंसाफ़ जो सवाबु कर मुंहिंजे हवाले, 14 हज तुंहिंजे हवाले। बादशाह पुछियुसि त इहो कीअं? कि बादशाह साईं तोखे इहा बि ख़बर कान्हे का त हिकु इंसाफ़ जो अज़ालो 14 हजनि खां कई हिसाब था। त मूं हुनखे अर्ज़ु कयो त साईं तव्हां इंसाफ़ खे रुगो कोर्ट जे 4 दीवारी में तलाश न करियो। जे अल्लाह अव्हांखे मुंसिफ़ जी कुर्सी सौंपी आहे त अदुल जे लाइ ॿाहिरि निकिरी वञो, मैदाननि ते निकिरी वञो, उन्हनि ॻोठनि में वञो, उतां जे माण्हुनि खां पुछो, पंहिंजे मुंहं सां जीअं अॻियां बादशाह चमड़ा पोश कंदा हुआ, ईअं करे वञी अदुल ऐं इंसाफ़ खे तव्हां तलाश करियो। ऐं पोइ ईअं थियो, ऐं पोइ उहा प्रॉपर्टी जंहिंजी मूं वटि का बि लिखियत कान हुई पर सचिन खां मुंहिंजी हुई, जज साहिबु ईअं कयो ऐं ॿिन्ही धुरनि जा वकील वरिताई। ऐं जॾहिं माण्हुनि खां पुछा कई, सभई माण्हुनि खां पंहिंजे मुंहं सां उन खां पोइ शइ मुंहिंजे हवाले थी। त मां हिकिड़े मुअर्रिख़ खे बि इहा सलाह थो ॾियां त निहायत ई हसास सब्जेक्ट आहे। तव्हां जॾहिं कलम खणो था त कलम कसम ऐं क़दम खणण खां अॻु में 1000 बार अॻु में सोचिजे, आया कदम ग़लति कोन थो खणा, कसम ग़लति कोन थो खणा, कदम ग़लति कोन थो खणा, कलम ग़लति कोन थो खणा, कसम ग़लति कोन थो खणा। तंहिं करे कोशिशि करे ॿाहिराड़ीअ में निकिरी चाचे जहिड़ा जेके उमिरि दराज़ माण्हू आहिनि न उन्हनि सां मिली करे उहे सभु हिकायतूं सभु रिवायतूं उहे पाण वटि गॾु करे पोइ पंहिंजी का राय क़ाइमु करे। पर पोइ बि शयूं रहिजी जेकॾहिं वञनि त जो मक़सदु इहो कोन्हे त पोइ शाइरी न कजे, इन जो मक़सदु इहो कोन्हे त पोइ तारीख़ न लिखिजे, ॿिया सब्जेक्ट न लिखजनि। उस्ताद बुखारी बि चयो हो त पुठियां हिकिड़ो दफ़ो इहो ख़्यालु आयुसि त पुठियां यार नकाद फायर कंदा पिया मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे गीतनि ते, वरी यकदमि पंहिंजी इस्लाह पाण कई त पुठियां यार नकाद फेयर कंदा पिया, तूं रफ़ जहिड़ो तहिड़ो लिखी वठि, साईं तूं लिखी वठि। पोयां जेकॾहिं का शइ रहिजी वई, साईं मोहब्बती लिखे पियो थो, पोयां जेकॾहिं का शइ रहिजी वई त वरी उन्हनि जे मथां फ़र्ज़ु थो आहे थिए त वरी उहे बि कुझु उन ते लिखनि। ज़रूरी कोन्हे त हिकिड़ो फ़र्ज़ु सभु कुझु आहे, सभिनी फ़र्ज़नि ते इहो लागू थो थिए जेके बि बाशऊर। ऐं मां सम्झां थो ॾाढी थोरा न पर करोड़े माण्हू वेठा आहिनि ऐं हिननि जा ज़हन, हिननि जे ज़हननि जूं स्क्रीनूं जेकी बि काइनात में कुझु वहे वापरे पियो उन करोड़े कारनामनि ते हिननि जा ज़हन पवनि था ऐं सभु आकिल बालिग़ मुबलिग़ ज़हन। तंहिं करे इन्हनि ज़हननि जे ट्रिब्यूनल में मां इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां सभु तारीफ़ कयो। पर चाचो कॾहिं कॾहिं वेही छो त मुंहिंजो तमामु वेझो
पाड़ेसरी मुंहिंजे वॾनि जो साथ थोड़ी आहे मां निहायत तव्हां सभिनी जो मां एतिराम कंदो आहियां पर चाचे जो निहायत ई एतिराम कंदो आहियां जंहिंजी हेॾी सारी लाइब्रेरी आहे ऐं मूंखे दुख थो थिए त कॾहिं मूं कोन ॾिठा त के 4 माण्हू निकिता त हलो त चाचे अब्दुल्ला ख़ान वटि हली दरिया जो दीदार त कयो चाचे जी चांहि त पीतीसीं चाचे वटि जेका चटपट आई आहे खाधा थोरी घणी खाधीसीं पर उते पियल किताबनि जो मुतालियो केरु कोन थो करे उते किताबनि जो मुतालियो करणु खपे जेको सभिनि जो हिकिड़ो इल्मी ज़ख़ीरो पियो आहे उन जो तव्हां असांखे सभिनी खे मुतालियो करणु खपे मुताले करण खां पोइ को माण्हू कंहिं पॉइंट ते बीह सघे थो हाणे बजाए मां सोचां थो त तक़ीर तवील थी वञे चाचे जहिड़ा माण्हू वेठा आहिनि तंहिं करे गुफ़्तगू खे सिमी ॾींदे उस्ताद बुखारीअ जो वरी बि चोस ॾिठो त कत कलम हथ हौश हुजजो होशियार कत कलम हथ हौश हुजजो होशियार कौम वठंदी टुके टुके जो हिसाब शाइरी उस्ताद तकबी तौर मेरी जल्द थींदो जुमले जुमले जो हिसाब तव्हांजी महिरबानी माण्हू सभु सुहिणा पकी सघंदा आहिनि कंहिं कंहिं माण्हू में अचे गुलदार अहिड़े माण्हू जंहिं ज़कीर ते किताब लिखियो आहे साईं ज़कीर रसूल ज़कीर साहिब खे अॼु न मूंखे सलाम पेश कंदा जंहिं पंहिंजे शहर ते किताब लिखियो आहे ऐं अदबी संगत डॉक्टर मोरो नसलाणी जंहिं उनजे माल में प्रोग्राम कराए ऐं किताब जी मोहरत कराई आहे ऐं ॿियो कुझु घणो कराइणो कराइण मुल्क जूं हालातूं तमामु ख़राबु आहिनि ॾिसो था पाण तव्हांजे पाड़े में शादियो थिए नवासा में शादियो थिए बराबरि साईं गीत जी फरमाइश कई आहे गीत तव्हांखे ॿुधाईंदुमि ओ हाल ॾिसी ग़रीबाणू न कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू ओ हाल ॾिसी ग़रीबाणू न कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू सोच थी चाणू अला सोच थी चाणू सोच थी चाणू अला सोच थी चाणू हाल ॾिसी ग़रीबाणू न कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू सूरत ॾिठी मूं तुंहिंजी प्यारी सूरत ॾिठी मूं तुंहिंजी प्यारी तॾहिं रखी हुई तोसां मुयारी तो मोतीअ जो अणिदाणू कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू मोतीअ जो अणिदाणू कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू मुंहिंजी दुआ अथई ख़ुशि हुजी तूं ॾींहुं ॾिठो न प्यारा ॾिसी तूं मुंहिंजी दुआ अथई ख़ुशि हुजी तूं ॾींहुं ॾिठो न प्यारा ॾिसी तूं हो अन ख़्याल अथई ॿारहं कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू अन ख़्याल अथई ॿारहं कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू सोच थी चाणू अला सोच थी चाणू हाल ॾिसी ग़रीबाणू न कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू ज़फ़र चए जेका तुंहिंजी मर्ज़ी मां त सजण आहियां तुंहिंजो कर्ज़ी ज़फ़र चए जेका तुंहिंजी मर्ज़ी मां त सजण आहियां तुंहिंजो कर्ज़ी हो तूं घुमल मां अहिराणू कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू तूं घुमल मां अहिराणू कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू अला सोच थी चाणू सोच थी चाणू अला सोच थी चाणू हाल ॾिसी ग़रीबाणू न कर माण्हू सुहिणा सोच थी चाणू राग मंडई आहे उन में जेका शाद कोकियूं
इन जी ज़िम्मेवारी रेस्पॉन्सिबिलिटी आहे रियासत स्टेट जी आहे स्टेट इन खे एक्शन वठे शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इहो कब्ज़ो हटायो असां घुरंदा कयूं ही इजलास रद्द करे इंसाफ़ थो वञे हथ मथे करे मज़दूर परवीन सां जेका नाइंसाफ़ी थी आहे उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन जे कातिल जेको आहे इनवाल आहे उनखे केस किरदार ते पहुचायो वञे मंज़ूर आहे जहिड़े क़िस्म जा रेप थियनि था सिंध जे अंदरि नियाणियुनि सां रेप थियनि था उहे तालीमी इदारनि में थियनि कोई सेक्टर में थियनि जिन जिन सां नाइंसाफ़ी थियनि थियूं हिन रियासत जे अंदरि इहे रियासती ॾाढो ख़तमु कयो वञे मंज़ूर निमत सां जा कातिल ॿाहिरि कया वञनि हुन सां गॾोगॾु अची सैद जेका मोदी सैद इन जा कातिल ॿाहिरि कया वञनि ऐं उन्हनि खे कंहिं किरदार ते पहुचायो बसि प्रोग्राम ई किताब जे हवाले सां आहे असां करारदादूं कयूं जेकी बस निकल है उहे मंज़ूर करण सरकार जी तक़रीर थींदी साईं असांजो महिमान सिंधी असी संगत जो बरादरान अजीज दोस्त कुछ तनकीद करे विया उन्हनि जो हुकूमती जे सरकारी माण्हू खे इस्लाम जे दीन खे पढ़े जेको हुसैनी आहे त तारीख़ कान आहे जेको मोहम्मद मुस्तफ़ा जी तारीख़ नथो ॼाणे त तारीख़ कान नथो वञे इन किताब में 23 सदियुनि जो आवाज़ मदीने जे सरकार खे 15 साल चाहता इस्लाम से छुटा के अफ़सोस हो जे असांखे तारीख़ जी राह ॾिनी जे असांखे जहालत मां कढी इल्म जा शहर बणिजी हज़रत अली करबला जिन्हनि खे दरवाज़ो कढियो उन दरवाज़े खां एॾो त इल्मु ॾियो न त कोन ईंदो तारीख़ लिखण ॿारणी रांदि कान्हे अॼु ॾींहं ते मोरे ते किताब न आयो आहे निकिरी अचे जे लिखियो आहे मुंहिंजे साम्हूं अचे त मां तारीख़ ते हू किताब खणी मुंहिंजे साम्हूं आणे त मां ॾिसां त घणियूं ग़लतियूं पैदा मोरे हाई स्कूल जे तारीख़ ते सिगा जी तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम थियो 50 सालगिरह हुनजी मल्हाई मूंखे बि उते मोकिलियो ॾिनो मां वेठी पई स्टेज ते सभई मोराई वेठा हुआ मां पात्रे ते वेठो साईं सलेमान सरदार पियो जॾहिं सभु ॻाल्हाए विया त मूं साईं खे अर्ज़ु कयो साईं थोरो हिकिड़ो मिंट मूंखे ॾिनो वञे तारीख़ सां ज़्यादती थी रही आहे मां कोन बर्दाश्त मूड़ो मुंहिंजो छा 50 सालगिरह बैनर लॻो पियो हुजे साईं साहब आयो ऐं जी तयारी में मूंखां काफ़ी सवाल पुछे ॿुधायोमांसि त जॾहिं हाई स्कूल जी तारीख़ ॿुधाई त पुछे त मुंहिंजी मां मूंखे ख़बर न आहे बाक़ी रही सही साल सही साफ़ आहे उन जे बाद उहो दसिले में बि रिसर्च करे छा 1956 त मूं चवां त मां 1985 में मैट्रिक करे हितां ॾिठो हा पोइ वञी मां हिकिड़ो वञी रजी तॾो विछाए वञी स्कूल बनायो आहे हाई स्कूल आहे त उनखे 55 साल गुज़री आहे जितां मूं मैट्रिक कई आहे उनखे 50 साल इहा आहे तारीख़ मोरे जी लिखी 23 सदियुनि जी तारीख़ आहे नंढड़े किताब में मां ॿार न आहियां जो जहिड़े तरह हिंदुअ खे हर कोर लिखी छॾियां बाबा बुद्ध धर्म जो तौर कार ॾिठो आहे चंद्रगुप्त जी हयाती में मूं लिखियो आहे त ॾिठो आहे बुद्ध धर्म जो मज़हब जो बुद्ध मज़हब जो मर्कज़ हो गचेरो त उहो पढ़ियो आहे तोखे तारीख़ जी कहिड़ी ख़बर बाबा तूं त तारीख़ जे टे खां वाक़ुफ़ कोन्हे जॾहिं सिगा ते पाबंदी पई त खानपुर ऐं मां हुउसि हू चेयरमैन हो वाइस चेयरमैन सिगा जे प्रोग्राम खे असां हलायो 72-73 में मां सिगा जो पेपर आहियां तूं कल्ह सिगा जो पेपर थियो हुई तव्हां कल्ह जेको आहे लिखियो हो त हीउ सिगा जो असांजो लेखक आहे पर हीउ जॾहिं सूफ़ीज़म जा शाइर सिंधी अदबी संगत जा दोस्त मूंखे मिलिया त हिननि मूंखे मोहे वियो ही फ़क़ीराणो ग्रुप आहे बाबा सिंधी अदबी संगत फ़क़ीराणो ग्रुप आहे अमीराणो ग्रुप नाहे तव्हांजी तारीख़ जी ख़बर ई कान्हे
मां अफ़सोस सां गुज़ार कया हाणे ॿिए साॻियो माण्हू जो हसन शाह बुखारी जो वञी तारीख़ ते जेको आहे आवाज़ ॿुधोसि चए थो हीउ मोरो शहर चंद्रगुप्त जे वक़्त जो आहे बाबा चंद्रगुप्त जो त मूं ई हवालो कोन ॾिनो आहे उन जो जेको आहे सो पोटो जेको आसूका या आशूका जेको उहो गचेरे में आयो मोरो त तॾहिं हो ई कोन को वरी सोचे थो टाटपर जे दौर में मोरो ठाहियो आहे आवाज़ सां केरु ॿुधी सघे ये अॼुकल्ह जा तारीख़ बाबा ॾुखी शइ आहे 23 सदनि जी तारीख़ नंढे किताब में मां हीअ हर कूड़ लिखां थो हिसा मूं कयो आहे तूं किताब खे चङी तरह पढ़ पहिरियां त हिनखे मूं हिसा कया हिसा छो कयो आहे मूंखां जेके ॻाल्हियूं रहिजी वियूं न त वरी ॿिए हिसे में ॾिसुसि न उन में रहिजी वियूं त वरी टे हिसे में ॾिसुसि न या के ग़लती हूंदी त दुरुस्त करे वरी मां लिखंदुसि न तो हिन तारीख़ निहायत मां शुक्रगुज़ार आहियां सिंधी अदबी संगत जो न सिर्फ़ु मुंहिंजी हिन किताब जी बहरत कई अथनि तारीख़ जी बहरत कई अथनि बल्कि हिन रज़ा नागा त छे करे छॾियो आहे मूंखे सिगाह गाह बि कोन विधो छा तर में सिगाह जो पुॼा असां रखियो मोहम्मद ख़ान कुमरेन ख़ान मोहम्मद असां रखियो उहे गाह बि विझण लाइ तयारु कोन रखियो पर न सिर्फ़ु हिन किताब जी मारो त मूं जहिड़े झूलड़े खे मेंबर कयो अथसि ऐं मां फ़ख़ुरु थो कयां सिंधी अदबी संगत ते मां फ़ख़ुरु थो कयां त जेकॾहिं मोरे खे बचायो आहे सिंधी ॿोॾे खे जेकॾहिं बचायो आहे भेटाई खे जेको बचायो आहे ऐं भेटाई ते जो कमु थियो आहे इहो सिंधी अदबी संगत जो ई कमु आहे हिन सिगा जो कमु आहे ख़ानमोहन पर खां पोइ सिगा उहा सिगा न रही आहे हिकिड़ो टोलो आहे जेको हुन ते जेको कब्ज़ो करे वेठो आहे इंशा ताला तो हुन ते कब्ज़ो करे ॾेखारे तो अज़ीज़ो असुल ॻाल्हि इहा आहे त हीउ गजेरे जो किताबु ही सूफ़ी जे तरफ़ां जेको ही सिंधी अदबी संगत चयो थो एशिया खंड जी वॾे में वॾी हीअ तनज़ीम आहे सिंधी अदबी संगत पर सूबे ॻाइण चवंदी चयो त दुनिया जी वॾे में वॾी अदबी संगत हीअ सिंधी अदबी संगत आहे दुनिया जी ऐं इंशा ताला त रज़ा लॻा जे सरबराहीअ में असां सिंधी अदबी संगत वारा जो मूंखे बि हिकिड़ो अदनामे बरणो बनाए छॾियो अथनि पर मां वेहण वारो पुटु न भली केतिरी उमिरि 75 खणी 80 साल उमिरि केतिरी हुजे पर मां हलंदुसि तव्हां सां गॾिजी जोड़ बि पाईंदुसि पंध बि कंदुसि ऐं करे ॾेखारींदुसि त ख़बर मोरे जी तारीख़ जी त ख़बर कान्हे 4 नुक़्ता उन ते बीठायो तव्हां वेहो न मूंसां गॾु वेहो मोरे जी तारीख़ आयो त ख़बर पए बहरहाल तारीख़ ॾुखियो सब्जेक्ट आहे जेको पढ़ंदो सो ई हिन मां मवाद हासिल कंदो जेको न पढ़ंदो त पोइ भई गजेरो क़बल मसीह खां खयो त मां ॿुध धर्म जो किसो उन में बयानु कयो अथमि तंहिंखां पोइ मौलवी क़ासिम आयो आहे दरियाफ़ पढ़ण जो मसइलो हो उन ते मूं बहस कयो आहे गजेरे नाले ते बहस कयो आहे आख़िरी फ़ैसिला मूं ॾिना हाणे में बुनियादी किताब आहे उन खां पोइ अॻिते ईंदो मिसाल तौरु हिन में मां हिकिड़ो हवालो पढ़ंदो आहे मकरीनामो हाणे मकरीनामे में लिखियलु आहे मकरीनामे में लिखियलु आहे त मुग़लनि जी हुकूमत जेका आहे दहलीअ खां शहंशाह मोकिलियो भई गचेरे जा माण्हू सन जा माण्हू कूपक जा माण्हू धन न ठाहिनि हाणे धन न ठाहिनि धन न ठाहिनि बाबा वधीक फौज मोकिलियो गवर्नर जेको हुते वञो उहो हथ ते बुखां जी ॻाल्हि जोर फौज आहे या ॿियो टियों पर आख़िरी दम ताईं 3 शहरनि जे माण्हुनि धन न ॾिनी सरकार खे असां न ॾिनी पर उन वक़्त में मकरीनामे में गचेरे खे तारीख़ लिखियो वियो आहे उहा मुंहिंजी बि ॻाल्हि न ॼणाई इन करे उहे हिसा रखिया आहिनि त जेके या जेको मूंखे फारसी में हिकिड़ो किताबु हथायो आहे 12 सदी हाणे 12 सदी जो फारसी में आहे त उन में जेको मूंखे गचेरे जो अहवालु मिलियो आहे उहो मां हिन में कोन्हे उहो मां ॿिए हिसे में ॾींदुसि मूंखां जेकॾहिं मुंहिंजा हिंदू ॿार बाबा हिंदुनि खे जेको मां मञा थो तूं कोन थो मञी हिंदुनि खे जेको आहे हिंदू जेके आहिनि उन्हनि जो बि वारो ईंदो सभु मगर जेसिताईं मूंखे उनजी सही तारीख़ नथी मिले तेसिताईं माण्हू त कोन लिखंदुसि कॾहिं कोन लिखंदुसि मूंखे सही तारीख़ न मिले छो ग़लति रुॻो ग़लतान जा किताब ईंदा वेंदा हिकिड़ो किताबु छपियो आहे मोरे ते ॿियो छपियो आहे टियों छपियो आहे चोथों छपियो आहे 5 किताब सारे कहिड़े जो सही पियो थो पिया सभु ग़लति आहे मां दावा सां थो चवां थो मां चैलेंज कया आहिनि कुझु किताब जॾहिं रुशर ते आहे त मूं जवाबु ॾिनो आहे मां कोन लिखंदुसि छॾ छाण जी कमेटी ठाहियो पियो आहे छॾ छाण करे छॾ छाण त बेकार खपे जेके हीअ अॼु जेको ॿार पढ़ाए बीठा ईअं तारीख़ तारीख़ थोरो टफ सब्जेक्ट आहे त ॾिसो मां क़ुरान शरीफ़ आहे त जेका पढ़ी आहे इन में अलाह जी तारीख़ ॾिसण जो तरीक़ो बि ॾिठो बाबा ख़बरदार तूं ग़रीब आहियूं तव्हांखे रखियल या साइंस खां अची
साइंस में जा उसूल जेके आहिनि अटल उसूल आहिनि उहे कॾहिं तब्दील नथा थियनि साइंस जा बि उसूल तारीख़ जा बि उसूल आहिनि उहे तब्दील नथा थी सघनि उन्हनि ते अटल रहणो उन ॻाल्हि ते रहणो जंहिंखे मुतालियो आहे हुकूमत ने असांजो हाल कोन्हे को असांजो माहौल असांजो सही कोन्हे को असीं पंहिंजे अंदरि असांजे अंदरि असांजो जेको आहे त उहा अंदरि जी सलाहियतूं ज़ाहिर करे सघे चङी तरह सां उनजी हिकु सहूलियत कोन्हे उनजे बावजूदि जेकॾहिं केरु कमु करे पियो थो त उहो जस तो असुल ॻाल्हि इहा आहे त तारीख़ ॾाढी सुठी आहे बुनियाद तौर ते बचे रहियो पियो आहे अञा काफ़ी रहियो पियो आहे 4 रुपए दोस्त असांखे ॿुधायो भई 4 हिसा ॿुधाइजा उन खां पोइ बैग में गति सती जेके हूंदी आहे हेठि मथे ॻाल्हियूं हुयूं त उहे मां दुरुस्त कनि उहे दुरुस्त करे पोइ आख़िरी किताब जेको थो ईंदो बहरहाल मां सिंधियत जी संगत जो जेको थो शुक्रगुज़ार आहियां ऐं ॿियो ख़ासि करे साईं अब्दुल्ला जेसर साहिब जो जंहिं सां इनकार कयो पर उनजे बावजूदि सिंधी लैंग्वेज खे तरफ़ा जेको आहे तो जॾहिं इहो एनसाइक्लोपीडिया छपी पियो मूंखे जी बाबा को लिखी ॾे मूं छा कयो न लिखी ॾे बहरहाल मूंखां 2 महीननि खां पोइ मां कुझु लिखियो कुझु कंहिं लिखियो कुझु पाण हिमत करे पियो थो उन में छपाई ऐं इलाही सारो जेको थो तारीख़ मवाद मुंहिंजो एनसाइक्लोपीडिया में पियो इहो वॾो हिकिड़ो वड़ आहे जो मूं जहिड़े नाचीज़ ते ऐं नंढड़े हिकिड़े अदीब ते एतिरो वॾो शफ़क़त जो जो मुंहिंजो जेको थो उते आणे त ॿिए माण्हू हिकिड़े चस्पे कचीरे ते पंहिंजी बात तूं छा कयो आहे ॻाल्हि करे खे तूं वॾो माण्हू थिए था गचेराई जेके इदारा आहिनि गचेराई ठाराइनि पोइ उथी पीही चए त मूं ठारायां त मां ॾिसां अब्दुल्ला जे साहिब हुनखे इहो जवाबु इहा आहे सुञाण तव्हां मां ॻाल्हियूं वटि लेखक हुउसि पर सूफ़ीज़म जा हीअ कायल जेके सिंधियत जी संगत वारा मूंखे पंहिंजो कयो त इहा असांजी वॾी नवाज़ आहे ऐं शुक्र थो अदा कयां तारीख़ ते ॻाल्हाइबो त घणो कुझु जेको आहे वनम तो मां कदम मां अलाह खे पुछे तो मां कुझु तारीख़ ॾांहुं मां तारीख़ लिखां थो छा थो लिखां कदम जेके तव्हां मन कयो पिया ज़ाहिर में कयो उहा आसार भई जेके निशान तारीख़ निशान थियनि उहे तव्हां छॾे था वठो उहे मां लिखंदो कयां ऐं बिल्कुलु हिकिड़ो किताब ऐं हिकिड़ी तारीख़ किताब आहे उहो उन ते लोहे महफ़ूज़ ॾिठो हुजे उन में मां महफ़ूज़ हर शइ ते चिटे ऐं वाज़े किताब में सभु कुझु मां लिखे पियो आहे इहा नज़र में हुजे त भई हिन जहान जे लाॻू पर आख़िरत जे लाॻू पर अलाह ताला जी हिन तारीख़ ते नज़र आहे ईअं हर भरू कंहिंखे फुंडाए वञनि या उन पूरी तारीख़ कादी हन मोरे जा ॾिसो त हुननि छा ठारायो आहे कादी नज़ीर साहब कादी मुनीर साहब कचेरे जे हिन किताब खां पर कराची में उते मुंहिंजो प्रोग्राम हिकिड़ो थियो ॿिए जो प्रोग्राम हो पर बदती मुलाक़ात थियो गाॾी जेका आहे चेयरमैन आहे उन माता राशी साहब आहे उन मूंखे तकरीर में मां डाल जे लिहाज़ सां ख़ुदा जे वास्ते इहा डाल वापसि वठां माफ़ु कजो मूंखे पर चई तकरीरूं सभिनी सुठो कराची में उते प्रोग्राम थियो पर गचेराई जेका तकरीर कई आहे मां त चवंदुसि तारीख़ ऐं तारीख़ जी मसीह आहे वो फोटो असांजा गॾु किता पिया डिप्टी स्पीकर आहे उन मूंखे अवार्ड ॾिनो तारीख़ मिलो पाराई ॾाढो मान कंदो हुते ज़बरदस्त वरी जेको सो गोयल हैंड जेको आहे असांजी तंदूरी कई ठही आहे अंग्रेजी नालो रखंदो त बहरहाल उन्हनि पोइ मुंहिंजो प्रोग्राम कयो पर रही ॻाल्हि आहे त तारीख़ ॾाढी ॾुखी शइ आहे बाबा बचिड़ा तव्हांजी दाए कान्हे का तारीख़ सां इन करे त खानाई साहब खे लख हुजे जंहिं तारीख़ ते कमु कयो आहे तमामु फिल्म ठाहियूं मूं वटि आयो मूंखां मवाद वठी लिखियो हुनखे हवालो ॾिनो पर अहिड़े तरह सां तो तारीख़ ॾाढी ॾुखी शइ आहे मोहबती बला लिखी आहे नेपाल जी पर ॾाढो सुठो भले में भलो कमु कयो त उनजी तारीख़ असुल तारीख़ आहे शहर बैद में ठहिया 5 सदियूं पुराणो मोरो आहे बाबा मुंहिंजी तहक़ीक़ मुताबिक़ 5 सदियूं आहे वधीक जी कोन थो लहे न को चंद्रगुप्त जे आहे जे दौर जो आहे ऐं न को वरी चंद्रगुप्त जी बि तारीख़ मुंहिंजे हिन किताब में अचे उनजी सवान हयात मिली तो पढ़ त हीअ रुगो मुस्लमाननि खे कोन कयो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि तो अॼु तारीख़ ॾाढी ॾुखी शइ आहे इन करे जेको आहे सो तारीख़ ते जेको माण्हू महिनत करे थो उन जा हथ उन सां हथ वधायो ऐं जेके ग़लतियूं सही माना में जेके ग़लतियूं आहिनि उन खां मूंखे रोशनास कयो ख़तनि जे ज़रिए मूंखे इहो लिखी मूंखे मोकिलियो त इंशाअल्लाह ताला
बारे में वरी या ॿिए हिस्से में झुकाए कोई ज़रूरत न वरी मां सिंधियत जी संगत वारनि जो ॾाढा शुक्रगुज़ार आहियां जिन जी प्रोग्राम खे सिंध जो कचेरे जी तारीख़ खां साम्हूं जो आहे आप सिंधियत की संगत जाके साईं राशिद अली शेख खां स्टेज ते वेठल साईं काबले इस्लाम साहिब किताब साईं रसूल बख्श विचेराई साहब बेहतरीन शायर मुकर्रम दाद शायर साईं मंसूर अली शाह मंसूर साहब सिंधियत की संगत ज़िले नौशहर जा राबता सेक्रेटरी प्यारो दोस्त साहब शोभान जसोई साहब साईं जफर सगर साहब आज़ाद संघे जो साईं अब्दुल्ला हदीब साम्हूं वेठल साईं जमालुल्लाह भगवती सागा साईं अब्दुल्ला जेकर साहब कंदड़ सभिनी खे धक भोजन जी सब खां पहिरीं हस्ते रिवायत साईं रसूल बख्श विचेराई साहब खे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि जंहिं पंहिंजी धरतीअ सां वफ़ा कंदे पंहिंजी धरतीअ जो कर्ज़ लाहींदे ऐं पंहिंजी ॿोलीअ जो फर्ज़ु अदा कंदे तारीख़ ते विचेरे जी तारीख़ ते नंढड़ो ई ते फिलहाल हिकु नंढड़ो ई चवंदासीं जे सैया जो दर्शन किताब लिखियो उनखे मुबारक ऐं ॿिए नंबर ते सिंधियत जी संगत शाख मोरो खे ऐं उनजे सेक्रेटरी साईं रज़ा उनजी टीम जेका आहे सभु दोस्त उन्हनि खे जल्द ॾिजे थो त अदबी संगत मोरो उन्हनि शाखुनि मां आहे जंहिं सदाई दरवानी जो किरदारु अदा कयो आहे अदब साईं रोशन साहब अफ़ज़ल ॿिया दोस्त मरकज़ जे उधर ताईं बि आया दरगो उन्हनि जी ॻाल्हि हुई पर मुख़्तलिफ़ ॾुखियुनि वक़्तनि ऐं हादसुनि में मोरो शाख पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं अदबी दात आरिफ़ पई अचे ऐं मोरो शाख जे सरगर्मियुनि खे ॾिसी करे ऐं जेके अदबी संगत ते तस्वीरूं कनि था उन्हनि खे मोरो शाख ख़ूबसूरत सरगर्मियूं ॾिसी करे ऐं हयात जे लफ़्ज़नि खे निकिरे ऐं चवां त अञा वञा मां अगरि अचे थी मथां ईअं सम्झी मोआ मोर रियासती हथकंडा बदमूं तंज़ीमूं उन्हनि जा लपेड़ उन्हनि जो फ़ाइदो जेकॾहिं रियासत खे थियो आहे ऐं ईअं थींदो आहे पूरी दुनिया में थींदो आहे एशिया जी या दुनिया जी वॾी अदबी तंज़ीम अदबी संगत अबरे सभरे हालत आहे ऊच नीच ज़रूरु आई आहे घटि वधाई अदबी संगत ज़रूरु आहे पर सिंधी अदीब तारीख़ में जॾहिं खां वॾी अदबी संगत वजूद में आई आहे जॾहिं खां वॾी जॾहिं चवणो थो जी अदीबनि खे अयार जे लफ़्ज़नि में त सिंधी तुंहिंजो नाम वरितो कारीगर ते फेर पियो जॾहिं इहो दौर बि सिंधी अदीब जे लाइ हुयो तॾहिं बि सिंधी अदबी संगत तमाही वारो किरदारु अदा कयो शहूद जे मौक़े सां जेकॾहिं हुन दिफ़ा कयो पंहिंजी ॿोली जो उहा सिंधी अदबी संगत थिए थो ऐं अॼु बि करे रही आहे साईं साहब जे किताब ते दोस्त सुठो ॻाल्हायो साईं वारनि ऐं साईं वरी कुझु वधारो पेश कयूं तारीख़ हिकिड़ो कुझु मौज़ू आहे ऐं ॾाढो महिनत तलब मौज़ू आहे उन ते जेकॾहिं केरु कमु करे थो उन सवेर बि साईं ॻाल्हि करे वियो त जेकॾहिं पंहिंजे ॻोठ जी पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि असां ईमानदाराना नमूने सां करे वञूं त सिंध जी तमामु घणी तारीख़ जुड़ी सघे थी उहा नंढी तारीख़ हूंदी उहा जेका बादशाह लिखाईंदा तारीख़ पंहिंजे शान में पंहिंजे कारनामनि जे मशहूरी जे लाइ ऐं उन तारीख़ में जेकी क़फ़ला हुआ ऐं पोइ जेके रिवायतूं ऐं वरी पोइ जेको
उनखां जेको माण्हू पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि उतां जो रवानी सचे नमूने सां करे सघे थो त मां सम्झां थो त हू दरबारी नथा करे सघनि तंहिंजे करे साईं गिचेराई साहिब साईं गिचेरे ते पंहिंजे ॻोठ ते जेका तारीख़ लिखी आहे त हिन दरबारी वारे तारीख़ खे मां सम्झां थो हुते सुठी जवाब आहे करी आहे ऐं इहा असां जी ॻाल्हि आहे हिन शहर शख़्स थकापत ऐं इदारा हिन शहर खे फोकस कयो आहे हिते खां पढ़ियो पिए थोरो मुतालो कयो पिए त इंडिया ताईं असांजो मर्द वापारु गिचेरे जो हलंदो हो रण कच्छ ताईं या ॿियनि इलाइक़नि ताईं ॿेड़नि ज़रिए बि या हूअं बि वापारु हलंदो इहा जेका तारीख़ उहा केतिरे क़दुरु सही आहे या केतिरे क़दुरु ग़लति आहे इहो बसि तारीख़ जे ज़रिए साईं करे सघे थो इहो अचे जो हक़ आहे पर इन में कम जी ॻाल्हि उहा इहा आहे त सिंध उन ज़माने में कहिड़े रोज़ ते हुई सिंध उन ज़माने में केतिरो हुन जो गहवारो हुई सिंध उन ज़माने में मज़हबी मतभेद खां केतिरो परे सां गॾु रवादारी जो केतिरो चिटो टुकड़ो जेकॾहिं हुई त उन ज़माने में सिंध हुई उन उहा ॻाल्हि जेका कई आहे इहा मां सम्झां थो असांजे लाइ तारीख़ में फंबल थियण जी ॻाल्हि हूंदी छाकाणि त सिंध उनजी धरती छो छॾी थी वञे उहो हिन तारीख़ुनि मां मालूम थींदो उहो चवण खां मालूम कोन थींदो जिते हींअर दहशतगर्द जी वबा किथे किथे पूरी दुनिया में फैलियल आहे त उन ज़माने में सिंध कीअं हुई उन ज़माने में यूरोप कीअं हो उन ज़माने में असांजो ही साहित्य पिछड़ो हुयो कीअं उहा शइ जेका साईं जेकॾहिं हिन में लिखी आहे जॻह ते ॻाल्हि कई कनि दीवाननि जे लाइ या माण्हुनि जे लाइ तारीख़ हूंदी आहे उहा साईं चए थो त मां ईंदड़ जेके माजम हूंदा आहिनि जा या हितां जेके हूंदा उन्हनि में मां लिखंदुसि त मां सम्झां थो त साईं पंहिंजी धरती जी ॻाल्हि पंहिंजी ॿोली जी ॻाल्हि पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि जेकॾहिं ईमानदाराना नमूने सां कई आहे त असां सभिनी ते इहो फर्ज़ु बचे थो त उनखे उत्साह बख़्शूं हिन जे अलावा लाज़मी आहे हिकिड़ी मुंहिंजी तजवीज़ आहे नंढड़ी उहा इहा त हिन ते बि इतिहास में हेठि रखाई वञे अरबी नगर जे तरफ़ां ऐं रज़ा साहब खे मां चवां थो ऐं ख़ासि तौर उहे माण्हू जेके जंहिंजो तारीख़ ते कमु थियल आहे जंहिंखे तारीख़ जी ॼाण आहे उहे माण्हू हिन ते 4-5 दोस्तनि ते मुश्तमिल ई अथई बाबा हिन किताब ते तव्हां लिखी अचो उहो साईं जे रूबरू दोस्त पढ़नि त जीअं ईंदड़ जेको हिन जो ॿियो हिसो हुजे टियों हिसो हुजे त हिन में जेके ग़लतियूं थियल आहिनि जेकॾहिं हिन में कुझु कोताहियूं थियूं त उहे उन में न अचनि त मां सम्झां थो त इहा मुंहिंजी अदब जी तमामु असांजे वॾी ख़िदमत हूंदी ऐं अचो त साईं खे हिन बहितरीन किताब आहे मुंहिंजे दोस्ते थी सलाम पेश कयूं CBSE संगत छा मोरो खे सलाम पेश कयूं तमामु